काॾे खणी वेंदा आहियो मरीज़ खे? खणी वेंदा शहर खणी वेंदा आहियूं चांदनी जेकोबाद ग़रीब आहियूं जो सस्ती शइ थी त जेकोबाद न्यूं था न था बसि पतली पतली हिते मरूं था। का शइ जो सलूत हिते काश कोन रहे। को अलाह जे वास्ते को हुकूमत काथो को करियो ग़रीब जो काथो कयो त कयो असां ग़रीब मरूं था हिते कुझु बि न। असांजो यानी कि तकलीफ़ था ॻोठ जा घणा आहिनि। इन टाइम बिजली जो भी तकलीफ़ आहे और बिजली जा जेका पुल आहिनि इहो भी तक़रीबन किरियल आहिनि। तारा भी हेठि आहिनि। कॾहिं बि जेका त हिकिड़ो ना खुशगवार वाक़ियो थी सघे थो। उनके अलावा वाटर सप्लाई जो भी सही काफ़ी यानी कि सहूलत न आहे और गंदो पानी पीअनि था मजबूरी जे और इहो वाए में जेको कुलियल गंदो पानी आहे पट फीडर जो इन्ही को यानी कि दरगुज़र थी सघे थो। नाज़रीन, हिन जदीद आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे दौर में हिकिड़ो अहिड़ो बि ॻोठ आहे जेको तमामु बुनियादी सहूलियात खां वांझायल आहे। जी मां ॻाल्हि करे रहियो आहियां सोबतपुर जे इलाइक़े जे ॻोठ ज़ुल्फ़कार ख़ान खोसो जी, जिते हिते जे रहवासियुनि खे कोई बि बुनियादी सहूलत मैसर न आहे। वधीक इन सिलसिले में हितां जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो इन बारे में वधीक छा चवणु आहे। काश कोन्हे न असांखे डाकदरी आहे न असांखे को काश स्कूल आहे न असांखे मस्जिद आहे असांखे न पाणी आहे कुझु बि असांखे सहूलियत कोन्हे। असां ग़रीब आहियूं असां सफ़ा बुख ते मरूं था। न को फंड आहे न को ॾेवणो आहे काश कोन्हे कुझु बि कोन्हे। असां ग़रीब फाथा आहियूं। हर शइ जो कोन आबादी एतिरो लहे थो न को का शइ थिए थो बसि असां हिते न को वाहो बि कोन्हे। भाई हिते अगरि तव्हां वटि को मरीज़ बीमार थिए थो त पोइ तव्हां कीअं कंदा आहियो? बसि असां कंदा आहियूं एॾे होॾे कंदा आहियूं छा मजबूरी छॾे ॾियूं मजबूरी कंदा आहियूं। काॾे खणी वेंदा आहियो मरीज़ खे? खणी वेंदा शहर खणी वेंदा आहियूं चांदनी जेकोबाद ग़रीब आहियूं जो सस्ती शइ थी त जेकोबाद न्यूं था न था बसि पतली पतली हिते मरूं था। का शइ जो सलूत हिते काश कोन रहे। न डाकदरी जो आहे न स्कूल जो आहे न मस्जिद जो आहे न को पाणी आहे न वाट बेसल काश कोन आहे अभी काश कोन्हे। असां ग़रीब आहियूं हिते बुख ते पतड़ूं था। को अलाह जे वास्ते को हुकूमत काथो को करियो ग़रीब जो काथो कयो त कयो असां ग़रीब मरूं था हिते कुझु बि न। मच्छर आहिनि ईअं तोबा न को ॾियारी मिले थी काश बि कोन मिले। असांजो यानी कि तकलीफ़ था ॻोठ जा घणा आहिनि। इन टाइम बिजली जो भी तकलीफ़ आहे और बिजली जा जेका पुल आहिनि इहो भी तक़रीबन किरियल आहिनि। तारा भी हेठि आहिनि। कॾहिं बि जेका त हिकिड़ो ना खुशगवार वाक़ियो थी सघे थो और उनके अलावा रोड जो भी यानी कि तकलीफ़ असांखे घणो आहे। रोड सॼो बजी पियो आहे। इनको यानी कि मरीज़ आहे हिकिड़ो राहक आहे जेका त अगरि बीमार थिए थो त यानी कि वॾी टाइम लॻे थो। सही रोड जो यानी कि काफ़ी तकलीफ़ आहिनि। उनके अलावा जेके त हेॾे हज़ार जरीब जेके त गैराबाद आहिनि मथे असांजो ॻोठ खां पोइ उन में ख़ाली पाणी ईंदो आहे यानी को हिकिड़ो असांजे सैलाब जो यानी कि शिकिल में अची सघे थो। उते बि गवर्नमेंट जो कोई बि असांजे लाइ कमु न आहे। असां पंहिंजो पाण यानी कि उनखे बाचका आणंदा आहियूं उनखे मंगा आणंदा आहियूं पंहिंजो मज़बूती जे लाइ। लेकिन जॾहिं बि पाण करूं था जॾहिं बारिश ज़्यादा थिए थो यानी कि उहो बि असांखे सॼो ॻोठ खे ॿुधाए थो। उनके अलावा वाटर सप्लाई जो भी सही काफ़ी यानी कि सहूलत न आहे और गंदो पानी पीअनि था मजबूरी जे और इहो वाए में जेको कुलियल गंदो पानी आहे पट फीडर जो इन्ही को यानी कि दरगुज़र थी सघे थो। बिजली जो भी काफ़ी यानी कि इहो वापडनि जो तकलीफ़ सही असांजे ॻोठ में मसइले इहे आहिनि त हिकु बिजली जो सफ़ाई आहे बोरान आहे ॿियो स्कूल न आहे मरमत न आहे पाणी न आहे रस्तो न आहे का शइ जी बि सहूलियत न आहे। ॾाढा ग़रीब ॾुखिया थिया आहिनि। असां अपील कयूं था हुकूमत खे महिरबानी करो कुझु न कुझु हिते सहूलियत थिए असां वटि। हुकूमत जो छा ॿुधायो असांखे कुझु ॾियनि न। असां ग़रीब आहियूं। असां वटि माना हर शइ जो गुरबत जो बि तंगी आहे ऐं पाणी जो बि तंगी आहे। असां वटि जेको अस्पताल बि न आहे मरीज़नि जो बि तंगी थिए थो रोड जो तंगी आहे। असां सां महिरबानी थी वञे तव्हांजा कुर्ब साईं। असां ग़रीब माण्हू आहियूं असांखे को सहूलियत कोई बि न आहे। सर मसइला मसाइल तड़ा आहिनि तव्हां पाण ॾिसी सघो था न रोड आहे न कोई अगरि कोई एमरजेंसी अहिड़ी थी वेंदी आहे त कोई रोड यानी कि अहिड़ी सहूलियत बि न आहे त मरीज़ यानी कि हॉस्पिटल ताईं बि सही पुॼे यानी ठीकु आहे। उन खां बावजूद न पाणी जी यानी कि उनके अलावा वाए यानी कि मिसाल कड़ वग़ैरह यानी कि कोई बि मसइलो मसाइल थींदो आहे टुटी पवंदी आहे कुझु उन तो कोई यानी कि देरि सां इशू यानी कि कंदा आहिनि उन करे देरि सां यानी कि स्पेंड ॾिसंदा आहिनि त यानी कि आहे छा न आहे छा न आहे। उनके अलावा बि कोई यानी कि अहिड़ो इलाइक़े अफ़सर न आहे जेको अॼु ताईं हिते आयो हुजे विज़िट करे वियो हुजे ॻोठ में या रोड जे बारे में या स्कूल जे बारे में यानी कि असांजी ईंदड़ जेके नस्ल आहिनि न उन्हनि जी तालीम बि यानी कि हिते कोई कंप्लीट या कोई उन्हनि जी सहूलियत वग़ैरह न आहे। एमरजेंसी जे लाइ हॉस्पिटल वञण जे लाइ माण्हू हितां वञी करे झटपट यानी कि ज़िले में वञनि या सोबतपुर में वञनि। उन खां अलावा काफ़ी यानी कि अहिड़ा इशू आहिनि जेके असां यानी कि तव्हां शेयर करूं था
तो फौरी तौर पे यानी कि असां इहो गुज़ारिश आहे सभिनि सां टोटल हुकुमरान सां बि थोरो अमल कयो वञे यानी कि रोड रस्तनि जे बारे में यानी ज़िला सोबतपुर उन खां अलावा हिकिड़ो साइड में ॻोठ आहे ज़ुल्फ़कार अहमद खोसो थोरो अमल कयो वञे इन जे रोडनि ते इन जे यानी कि आवाम खे यानी कि सहूलियत वग़ैरह कुझु न कुझु इन्हनि खे ॾिनी वञे जीअं मसइला मसाइल हलनि था ईअं त इन सां त कोई यानी कि बेनिफिट असांखे नथो मिलण वारो इन्हनि जी यानी कि ग्राहकनि जी जेको बि यानी किसान इन्हनि खे तकलीफ़ थिए थी अगरि ॾिठो वञे त असांजे लाइ कोई हिते सहूलियत न आहिनि टाइम ते यानी कि दौरान जी नाज़रीन, हितां जे रहवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो हीउ चवणु आहे त असां वटि न बिजली सही तरीक़े सां असांखे मैसर आहे, न असां वटि पाणी जी का सहूलियत आहे, न असां वटि रोड रस्ते जी का सहूलियत आहे, न असां वटि स्कूल जी का सहूलियत आहे, न असां वटि हॉस्पिटल जी का सहूलियत आहे। अगरि को मरीज़ हिते एमरजेंसी में या को ॿार बच्चो बीमार थिए थो त उनखे खणी वञण लाइ ही भगल टोटल रोड क्रॉस करे या त असांखे सोबतपुर वञिणो पवंदो आहे या त असांखे झटपट जो रुख जेको आहे अख़्तियार करिणो पवंदो आहे। हिननि हितां जा रहवासियुनि हुकूमत खां इहा अपील कई आहे त ख़ुदारा असांजूं बुनियादी सहूलियतूं असांखे मुयसरु करे असांखे बि जीअण जो हक़ ॾिनो वञे। आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़।